अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पंजाबी ड्रामे में छा थींदो। छा हसीना बेगम हाणे चाकर जी घरवारी मथां हुकुम हलाईंदो। छा चाकर खान हाणे जाबिर खान मथां हमलो कंदो। छा सिकू हाणे हैदर खे समझाईंदो। तो दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ई अपडेट ॾिनी नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारो। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजे यूट्यूब चैनल ते पहिरीं जा खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां आवाज़ जो बेल न कंदो काफ़ी असांजी हौसला वधाए थी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों आवाज़ जो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजी कहानी ई अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदा हसीना बेगम जेको आहे चाकर जी घरवारी खे चई छॾींदो त अगरि जेकॾहिं तूं मुंहिंजे ॻाल्हियुनि ते न हले ऐं तूं मुंहिंजे ॻाल्हियुनि ते अमल न कयो त पोइ तोखे मुंहिंजे हथां केर बि न बचाईंदो। चाकर जी घरवारी चवंदो हसीना बेगम मां हिते तुंहिंजा हुकुम हलाइण न आहियां आयो, सिर्फ़ ऐं सिर्फ़ चाकर खान जो हुकुम मञींदुसि, छो जो चाकर खान ई मुंहिंजो मुड़ुसु आहे ऐं मुंहिंजो हक़ उन्ही मथां थिए थो। तुंहिंजो मूं ते हक़ को बि न आहे, जेकर तूं माट करे वेही रह त तुंहिंजो भलो इन में, न त मां इहा ॻाल्हि चाकर खान खे ॿुधाईंदसि, हू तोखे हितां करे तड़े कढी छॾींदो। हसीना बेगम चवंदो त अगरि जेकॾहिं तो ईअं कयो त पोइ तूं बि हिन घर में न रही सघंदे, इहो तोसां मुंहिंजो वाइदो आहे। इन पर दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त चाकर खान जेको आहे उहो जाबिर खान खे धमकी ॾींदो त अगरि जेकॾहिं तव्हां थोरी बि ॻाल्हि लिकाइण जी कोशिशि कई त तव्हांखे मुंहिंजे हथां केर बि न बचाईंदो, इहो तव्हां सां मुंहिंजो वाइदो आहे। जाबिर खान चवंदो त चाकर खान तव्हां इहा हक़ीक़त न पुछो त तव्हांजो इन में भलाई आहे। अगरि जेकॾहिं तव्हां हक़ीक़त पुछो था त पोइ मां बि तव्हांखे सची सची थो ॿुधायां त डूंगर खान खे मारण में इन सांवल खान जा हथ आहिनि ऐं रावल खान खे ज़हर ॾियण में बि इन सांवल खान जा हथ आहिनि। चाकर खान चवंदो जाबिर खान तूं इहो कूड़ पियो ॻाल्हाए, तुंहिंजो भलो इन में त तूं इहा सचियूं ॻाल्हियूं ॿुधाए, इन में तुंहिंजा हथ आहिनि या न। अगरि जेकॾहिं इन में तुंहिंजा हथ न आहिनि त पोइ तूं साफ़ साफ़ चई छॾ। अगरि जेकॾहिं इन में तुंहिंजा हथ निकिता त पोइ तोखे मुंहिंजे हथां केर बि न बचाईंदो। जाबिर खान चवंदो त चाकर खान तोखे इन जी जांच करणी पवंदी। ऐं पर दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो शिकू जेको आहे हैदर खे समझाईंदो त तुंहिंजो भलो इन में त तूं जाबिर खान सां अॼुकल्ह न घुम, हू गद्दार आहे ऐं कॾहिं बि तोसां गद्दारी करे सघे थो, इन में ई तुंहिंजी भलाई आहे त तूं अलॻि थी घुम। दोस्तों उम्मीद है कहानी आई हूंदी तव्हांखे पसंदि। असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं कंहिं नई वीडियो में। जेसीं पंहिंजो ख्यालु रखंदा। खुदा हाफ़िज़।